माहीपांधी वेझो काछे जे ॻोठ बखर जमाली में मलेरिया ते ज़ाब्तो न आयो। वधीक केतिराई ॿार मुब्तला। 5 खां वधीक मरीज़नि खे ॻणती जोगी हालत में दादू रेफर कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम नबी गुल लगारी मूजिबि काछे जे ॻोठ बखर जमाली में 32 माण्हुनि जी मलेरिया विघे फोतगिन वारो मामलो मीडिया ते अचण बाद सिहत खाते पारां मलेरिया ते ज़ाब्ते लाइ के बि जोगा उपाय न वरिता विया। केतिराई ॻोठाणा मलेरिया में मुब्तला आहिनि, जेके ज़िंदगी मौत जी जंग विढ़ी रहिया आहिनि। हिलाल अहमद जे मेडिकल टीम डॉक्टर मुर्क मेमणे डॉक्टर अब्दुल सत्तार जमाली जी सरबराही में बखर जमाली पहुची मेडिकल कैंप कायम करे मरीज़नि जो मुआयनो कयो। डॉक्टरनि जो चवण हुयो त ॻोठाणा मलेरिया समेत ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार आहिनि। टंडो आदम में तालीमी जागरता रैली कढी वई, जंहिंमें सवे शागिर्दनि ऐं उस्तादनि शिरकत कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला भेण मूजिबि टंडो आदम में गवर्नमेंट शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल मां तालका एजुकेशन ऑफिसर अली अकबर ब्रह्माणी, हेड मास्टर मोहम्मद रमज़ान मल्हा, अकील खान माकुराणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में तालीमी जागरता जे सिलसिले में हिकु वॾी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब वटि पहुती, जिते तालीम खे आम कयो, पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो जा नारा हंया विया। उन मौके ते उस्तादनि ख़िताब कंदे चयो त वालिदैन खे घुर्जे त पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइनि। सिंध सरकार हर सहूलत फराहम करे रही आहे। टंडोलिहार में हज़रत पीर शेर मोहम्मद शाह जीलानी रहमतुल्लाह जो मेलो दरगाह गाजिलो शरीफ ते मल्हायो पियो वञे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ सिकंदर मूजिबि सुभाणे शाम 5 वॻे दरगाह शरीफ जे सजादा नशीन पीर छुटन शाह जीलानी ऐं दरगाह जो वली अहद पीर अली मोहम्मद शाह जीलानी जी अॻवाणी में मेहंदी जी रस्म अदा करे मेले जे प्रोग्रामनि जो इफ़्तिताह कयो वेंदो ऐं राति जो सूफ़ियाणी राग जी महफ़िल थींदी। मेले में रोज़ानो शानदार मलाखड़ो, भलनि घोड़नि जी डोड़ जा पिण मुक़ाबला थींदा, जॾहिं त रोज़ानो राति जो 10 वॻे खां 4 बजे ताईं महफ़िल मौसीक़ी थींदी, जंहिंमें सिंध जा भलोड़ फ़नकार हिसो वठंदा। उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ मोहम्मद अबड़ा जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल में टीचर न हुजण ख़िलाफ़ रहवासियुनि मासूम ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासखेली मूजिबि अॻवाननि राव सरदार मुदस्सिर राजपूत, राव नदीम तौहीद राजपूत, क़ुदूस राजपूत ऐं ॿियनि चयो त स्कूल में हिकु लेडी टीचर मुक़ररु थियल आहे, पर गुज़िरियल 2 महीननि खां स्कूल में न पई अचे, जंहिं करे नियाणियुनि जी तालीम तबाह थी रही आहे। हुननि सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ॻोठ जो बंदि पियल स्कूल खोलायो वञे।